नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी लॻ चना स्टाफ वटि मुबीना कारणु इल्ज़ाम तां कोलाची बिरादरी जे भठे ते हथियारबंदनि जो हमलो, फायरिंग, कोलाची बिरादरी जो एहतजाज। घोटकी जे बी सेक्शन थाणे जे हद ॻोठ लश्कर खान बस्ती जे रवासी सरदार पठान खान कोलाची, दाद खान कोलाची, सलीम खान कोलाची, सैफुल्ला खान कोलाची, मोहम्मद उमर कोलाची, फारूक अहमद कोलाची ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त बिरादरी जा कुझु बाअसर इमामुद्दीन कोलाची, माशू कोलाची, एजाज अहमद कोलाची, इम्तियाज़ अहमद कोलाची ॿियनि असांजे दादन खान कोलाची ते कारणु जो कूड़ो इल्ज़ाम हयो आहे, जॾहिं त अहिड़े पटिशन कोर्ट में पिणु दाख़िल कराई आहे जिते बि हू कूड़ा साबित थिया आहिनि। हिननि चयो त अॼु सुबुह जो हिननि चना पंप वटि असांजे भठे ते हथियारबंदनि सां गॾु हमलो करे फायरिंग पिणु कई आहे, जंहिं बाद हू फरार थी विया। हिननि चयो त असां कारोबारी माण्हू आहियूं, हू ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, हिननि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हिननि चयो आहे त हू कारणु जो इल्ज़ाम हणी असां खां 13 लख ऐं संग चिटी घुरी रहिया आहिनि। इन मौक़े ते ॻोठाण चीफ जस्टिस IG सिंध DIG सखर SSP घोटकी खे अपील कई त खुदारा बाअसरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।